अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं था तकरार ड्रामे जे अचण वारी किस्त जी पूरी मालूमात नई अपडेट तव्हांजे साम्हूं रखंदासीं। दोस्तों, सिंध टीवी जो ही प्रोडक्शन यानी तकरार ड्रामे जी पूरी अपडेट। दोस्तों, हाणे जेका किस्त ईंदी इन में तव्हां ॾिसंदो त मूसा जी शादी में वॾो भंडण पवंदो ऐं भंडण विझण वारो इहो मीर हूंदो ऐं नवाब खान खे पक आहे इहो कमु ईअं थींदो ऐं नवाब खान इन मौक़े जी तलाश में आहे त जीअं इहो भंडण उथे ऐं मां मूसा जी वफ़ादारियूं हासिलु करे वठां। पोइ मूंसां सम्झी वेंदो त मीर बेवकूफ़ मां सफ़ा कॾहिं कॾहिं ठही थो वञे, कॾहिं बिगड़ी थो वञे, माना मूंसां इन खां परे थी वेंदो। दोस्त इहे पाण में ॿई विढ़ंदा ऐं जॾहिं इहे पाण में विढ़ंदा त हिकिड़ा मुड़े अची वेंदा, हिकिड़ा सिजावल हलिया वेंदा त मां अॻिते ताक़त हासिलु करे पंहिंजा जेको आहे मफ़ाद हासिलु कंदुसि। ऐं पुलिस बि पूरो कमु करे रही आहे। हू फ़िलहालु ॿाहिरियों हथु रखी वेठी आहे। हाणे ॾिसजो दोस्तों, अचण वारी किस्तनि में दरिया ख़ान खे बि गिरफ़्तार कंदी, मूसा खे बि पुलिस गिरफ़्तार कंदी, तलाशी वठंदी, गोली कंहिंखे लॻल आहे। ऐं शेर अली खे बि भड़काए छॾियो आहे पुलिस त सिजावल जे मथां नालो खणी करे बाबा तूं सिजावल त शक छो थो करीं, यानी इशारे जो इशारो बि थी वियो, कम जो कम बि। ऐं शेर अली ऐं सिजावल जो इहो मिड़ई हवाल जेका ख़ाली पोलाव हवाल हलनि था, इहे हलंदा रहंदा। ऐं शेर अली हेॾो यानी असद कुरैशी वॾो एक्टर आहे, लेकिन लोग हिनर उन खे करेक्टर ॾेई छॾियो अथनि। बहरहाल सिजावल जेको आहे शेर अली जे मथां सवा सिर लॻी रहियो आहे ड्रामे में जेको करेक्टर जे हिसाब सां, ऐं शेर अली खे घटि करेक्टर मिलियो आहे। बहरहाल दोस्तों, हाणे जेको आहे मूसा वारा बि जेको आहे घटि कोन कंदा ऐं बख़्त वारनि सां बि मीर